शिकारपुर में अहम खबर माते पहुंचाईंदा हलूं। तेगो तेगाणी एटीसी में चौथों भेरो पेश कयो वियो आहे, जॾहिं त तेगो तेगाणी खे सख़्त सिक्योरिटी तहत अदालत में आंदो वियो। अवांखे अपडेट कंदा हलूं। अहम खबर आहे शिकारपुर में तेगो तेगाणी के एटीसी अदालत में चौथों भेरो पेश कयो वियो आहे। तेगो तेगाणी ते धाड़ेलन जी सरपरस्ती जो इल्ज़ाम आहे। ब्रेकिंग न्यूज़ है, अवांखे अपडेट कंदा हलूं। शिकारपुर में तेगो तेगाणी एटीसी अदालत में चौथों भेरो पेश कयो वियो आहे। इन जा तफ़सील मालूम कंदासीं। शिकारपुर में अतीक धुकड़ खां अतीक छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल बिशारत शिकार में सदा तेगो खान तेगाणी के जो है चौथों भेरो एटीसी की अदालत में पेश किया वियो है, जॾहिं सदा तेगो खान के सिक्योरिटी के इंतजाम उहे सख़्त कया विया आहिनि। सदा तेगो खान तेगाणी जा जेके बिरादरी माण्हू आहिनि, जेके हामी आहिनि, उहे जेके अदालत सबूत ॿाहिरां वॾी सुठी देर जेका आहे ॿुधणी थींदी, ऐं जॾहिं त पुलिस खे जेॾी महिल पुलिस जेको आहे चालान पेश कराइणो हूंदो आहे, पुलिस हिल ताईं जेको आहे उहो न कराए सघे। जॾहिं त पुलिस जो तरफ़ां एएसपी सैयद फाज़िल शाह जेको आहे उहो अदालत पहुतो आहे। ॿुधणी जी जेका आहे थोरी देरि में कई वेंदी, ऐं जॾहिं त मामला दौरान कचे में जेको आहे मुकमी जी बाज़ जे लाइ पुलिस ऑपरेशन दौरान बहल कराए हिकु फोटोग्राफर शहीद थी वियो, ऐं धाड़ेलन जी सरपरस्ती जे इल्ज़ाम हेठि सदा तेगो खान खे जेको गिरफ़्तार कयो वियो। हिन वक़्तु ॿुधणी अञा जारी आहे। जी महिरबानी अवां जी अतीक अपडेट करण लाइ।